प्यारी साध संगत, श्री कृष्ण भगवान जी स्तुति कंदे अज जे सत्संग की शुरुआत था कयूं। ता सभिनी जो स्वागत आहे। एक कृष्णम सर्वदेवा देव देवात आत्महीन। गुरबाणी भी जै भगवान जी स्तुति करे थी अड़े श्री कृष्ण भगवान जी मुख मां निकतल वाणी भगवत गीता तंहिंजो असां 16 अध्याय ॿुधी रहिया आहियूं। तंहिंजो असां 5 नंबर श्लोक ॿुधोसीं। श्री कृष्ण भगवान 6 नंबर श्लोक में वर्णन थो करे कि हे अर्जुन, हिन लोक में 2 प्रकारनि जी सृष्टि माना 2 प्रकारनि जा मनुष्य रहंदा आहिनि। द्वौ भूत सर्गो लोक अस्मिन् दैव आसुर एव च दैव विस्तरक्षः प्रोक्तः आसुरम पार्थ में शृणु। श्री कृष्ण भगवान इन 6 नंबर श्लोक में अर्जुन के चयस तो अर्जुन वरी तो मां तोखे चवां, हिन लोक में, ये लोक माना मृत्यु लोक ऐं इन जे अलावा जेके लोक आहिनि उन्हनि खे असां चवंदासीं परलोक, ॿिया लोक। त हिन लोक में कृष्ण भगवान चए थो अर्जुन 2 प्रकारनि जा ई मनुष्य आहिनि। द्वौ भूत सर्गो लोकेऽस्मिन् दैव आसुर एव च। जेको असां ॿुधी रहिया आहियूं उहो ई हिन में अचे थो कि 2 प्रकारनि जा मनुष्य आहिनि, हिकिड़ा दैवी या आसुरी। ऐं ईअं बि आहे कि हिक ई माण्हू में 2 ॻाल्हियूं बि आहिनि। हिकिड़ा त आहिनि दैवी स्वभाव वारा माण्हू, सुठा जेके जीवन मुक्त महापुरुष आहिनि, जेके संत महात्माऊं आहिनि, उहे देवी संपदा वारा आहिनि। ॿिया आहिनि आसुरी संपदा वारा। पर 3 आहिनि जेके मिक्स आहिनि। त उन्हनि खे छा चइजे? कोई माण्हू थोड़ो घणो भजन भाव भी करे, सत्संग में भी वेंदो हुजे, कर्म कांड भी करे, कॾहिं थदड़ी करे, कॾहिं टीजड़ी जी कथा ॿुधे, पर वरी गॾोगॾु संसार खे सभु कुझु सम्झे ऐं संग्रह कंदो वञे, जमा कंदो वञे, लोभ भी वधंदो वञेसि। त उन जे लाइ भगवत गीता चई चुकी आहे कि इहा का वॾी ॻाल्हि कान्हे। अगर ईअं कोई करे थो ऐं वरी पुछे कि मां कहिड़ी कैटेगरीअ में आहियां, त तूं कंहिं बि कैटेगरीअ में कोन आहीं। छो त दैवी संपत्ति त ऑलरेडी आहे हर कंहिंजे अंदर। आसुरी संपत्ति तूं अर्जित करे रहियो आहीं। थोरो धर्म कर्म करी थो त हिन सां तूं दैवी संपत्तिअ वारो कोन थी वञे। तूं सामान्य ही, तू साधक भी कोन आहीं। साधक उन खे चइबो आहे जेको प्रयास पियो थो करे पंहिंजा अवगुण हटाइण जा, उनखे साधक चइबो आहे। जेको हली रहियो आहे परमात्मा जे तरफ़, उहो छा कंदो आहे? धीरे धीरे हटाईंदो वेंदो आहे अवगुण, आसुरी गुण हटाईंदो वेंदो आहे। त दैवी त ऑटोमेटिक प्रगट थींदा आहिनि न, उहे अर्जित थोरी कबा आहिनि। त ॾाढा माण्हू इहो ॾिसी करे, इहो सोचे करे ख़ुशि पिया था थियनि, अधिकतर माण्हू, कि असां सत्संग में भी वेंदा आहियूं, असां त पूजा पाठ भी कंदा आहियूं, असां मथो भी टेकींदा आहियूं, सुखमनी पढ़ंदा आहियूं रोज़। इहे सोचे करे ख़ुशि थी वेंदा आहिनि कि असां दैवी गुण वारा आहियूं। दैवी गुण वारा कान्हनि। रामचरितमानस में ईंदो आहे, सुमति कुमति सबके उर रही। सुठी मत ऐं ख़राब मत सभिनीनि जी हूंदी आहे अंदर। नाथ पुराण निगम अस कहीं। सब
पुराण इहो चवनि था। त उहो माण्हू साधक कान्हे जेको संग्रह बि थो चाहे, संसार जा सुख बि थो चाहे, ऐं वरी चए मां साधक आहियां छो त मां सत्संग अटेंड कयो, मां नाम वठी आई आहियां। ॾाढा इन करे नाम वठंदा आहिनि, नामदान, कि असांखे असांजो नालो बि धार्मिक जे लिस्ट में अचे, साधकनि जी लिस्ट में अचे, पर उहे साधक बि कान्हनि। उहे इन करे इहो कंदा आहिनि छो त सिधी सी ॻाल्हि आहे, कोई बि माण्हू न चाहींदो आहे कि मूंखे असुर मञियो वञे, आसुर वृत्तीअ वारो बि न चाहींदो आहे कि कोई हुनखे दुष्ट चए, कोई न चाहींदो आहे कि मुंहिंजी निंदा थिए या मूंखे नीच चयो वञे। त इन लाइ इहो तरीक़ो अपनाईंदा आहिनि कि थोड़ा धार्मिक कम ॿाहिरां करे वठो, पर जेसि ताईं मन में उहा ई वृत्ति आहे, भोग ऐं संग्रह ऐं संसार खे सभु कुझु सम्झण जी, तेसि ताईं उहो आसुरी वृत्ति मञी वेंदी, उहो दैवी गुण कोन थी विया हिन जा। जेसि ताईं अहंकार आहे, मोह आहे, लोभ आहे, उहो आसुरी हुन में मञियो वेंदो। स्वामी राम सुखदास चवंदो आहे कि महत्वपूर्ण इहो आहे कि तव्हां पंहिंजो पाण खे छा था सम्झो, मन में तव्हांजी अहंता छा आहे। अहंता माना पंहिंजे हुअण जो जेको हिकु अहसास, अहंकार, घमंड न, भई मां फलाणी आहियां, उहा तव्हांजी मान्यता कहिड़ी आहे, इहो महत्वपूर्ण आहे। छो त जहिड़ी अहंता हूंदी आहे, जहिड़ी मान्यता हूंदी आहे, माण्हू उहो ई कमु कंदो आहे। पोइ मान लो कंहिं माण्हूअ अहंता इहा रखी आहे कि मां हिकु सचो माण्हू आहियां, मां सदाईं सच ॻाल्हाईंदो आहियां, त ऑटोमेटिक उहो सच ई ॻाल्हाईंदो, उहो सत्य आचरण कंदो या इन जो ध्यानु रखंदो। पर कोई माण्हू इहा अहंता ठाहे वेठो आहे कि अरे असां त लोभी आहियूं, संसार में लोभ ई हली रहियो आहे, पैसो ई सभु कुझु आहे, मां पैसे वारो आहियां, त उहो माण्हू कर्म उहो ई कंदो जंहिंसां पैसो अचे। पोइ वरी धीरे धीरे इनखे सही बि साबित करण लाइ तर्क ॻोल्हे वठंदो कि आजकल यही चल रहा है, पैसे के बिना कुछ नहीं है, सभी यही कर रहे हैं, झूठ कपट किए बिना काम नहीं चलता। छो त हुन पंहिंजो भीतर पंहिंजो पाण खे उठाए छॾियो आहे कि पैसो ई सभु कुझु आहे। त असां छो न इहा अहंता ठाहियूं कि मां भॻवान जो आहियां, भॻवान मुंहिंजो आहे ऐं मूंखे सत्य ते हलणो आहे, मूंखे परमात्मा खे पाइणो आहे, मां साधक आहियां। या छो न मन में अहंता ॾेखारण लाइ न, ॿिया सभु ॾेखारण लाइ पिया था कनि, पर भीतर उन्हनि जी छा भावना आहे, उन अनुसार फल मिलंदो आहे, उन अनुसार उहे आसुरी या देवी संपत्तीअ वारा चवाराईंदा। त असां अगरि सत्संग ॿुधी रहिया आहियूं त असां पंहिंजी अहंता चेंज कयूं। असां अगरि हींअर इहो पिया था सोचूं कि मां फलाणे जी ज़ाल आहियां, त उते ई सीमित थी वेंदा, फलाणे जी ज़ाल ई थी करे पोइ कर्म कंदा। इहो ॿाहिरि आहे, फलाणे जी ज़ाल आहियां, मुंहिंजो फर्ज़ु हे आहे, कर्तव्य हे आहे, निभायां थी, पर महत्वपूर्ण इहो आहे मां हिकिड़ी साधिका आहियां, मूंखे परमात्मा जे राह ते अकेले ई हलणो आहे ऐं साधक छा छा न कंदो आहे उहो मूंखे नाहे करणो। महत्वपूर्ण इहो आहे। असांजो जहिड़ो भाव हूंदो आहे, अगरि सद्भाव आहे त कर्म बि असांजा सद थियण लॻंदा आहिनि ऐं आचरण बि सुठो थियण लॻंदो आहे। सदाचार, सद्भाव त सदाचार ऐं दुर्भाव त दुराचार। अगरि असां ख़राबु भाव मन में रखंदासीं, जीअं कि ॾाढा रखंदा ई आहिनि ऐं सोचींदा आहिनि कंहिंखे ख़बर कोन थी पए, ॾाढा माण्हू मन में दुर्भाव रखंदा आहिनि, ॿाहिरां ॾेखारींदा कोन्हनि, मन में रखंदा आहिनि दुर्भाव।
कि सुठो थियो ॿिए जो नुक़सानु थियो ऐं भॻवान करे हिन जो नुक़सानु थिए, इहो दुर्भाव। ॿाहिरां त चवंदा अरे सदके वञा, मां त चाहियां पई तूं वधी ॿीजी, भॻवान करे पुछंदई मन में भैंसा छो वधी वई आहे। त जेको दुर्भाव रखंदो आहे न, उहो दुराचार ई कंदो आहे, भली नज़र न अचे। छो त अॼु न सुभाणे प्रगट थी वेंदो हुनजो दुराचार हरकतुनि सां। छो त उहो ई माण्हू ॾिसंदो, कल्ह मूंखे आसी साम्हूं पई करे, अॼु छा पई थी ॻाल्हाए, पोइ माण्हू सम्झी वेंदो आहे दुर्भाव सां दुराचार। त असां इहो न सम्झूं कि मां मन में कुझु बि चवां, कुझु बि सोचां, कंहिंखे ख़बर न पइजंदी। ॿियो कंहिंखे पए चाहे न पए, उहो मोटी करे असां वटि ई ईंदो, असांजे चहिरे ते नज़र अची वेंदो दुर्भाव, असांजे अखियुनि मां झलकंदो। त असां कोशिशि इहा कयूं, असां पंहिंजी अहंता ठीकु कयूं। मां केरु आहियां इहो थोरो सुठो रखूं, मूंखे छा करणु खपे इहो भाव सुठो रखूं, ॿिए जे प्रति बि पंहिंजे प्रति बि दुर्भाव न, सुठो भाव, सद्भाव। ईअं कंदासीं त परमात्मा ॾाढो प्रसन्न थींदो कि मां हिनखे मनुष्य ठाहे करे ग़लती कान कई। पर जेको माण्हू मनुष्य थी करे बि भॻवान जॾहिं बि असांखे मनुष्य शरीर ॾींदो आहे न, त उहो बि इहा ई आशा रखंदो आहे कि सुठो माण्हू थी करे वापसि ईंदो। असां ॼमंदा आहियूं तॾहिं आसुरी संपत्ति न हूंदी आहे, तॾहिं न को दुर्भाव हूंदो आहे, न को दुराचार हूंदो आहे। पर धीरे धीरे असां सिखी वेंदा आहियूं, असां माना सिखण वारा सिखी वेंदा आहियूं। उन खां असां बचूं, असांजी ज़िमेदारी आहे। इहा ॿिए जे मथां न थोपे था सघूं कि हुन मूंखे सेखारियो कोन, या हुन जॾहिं सम्झ अची वञे त पोइ त असां सुधारियूं, त असां पंहिंजी ज़िंदगीअ जो सही उपयोग कयूं। हीरन सवारन भरी, हीरन सवारन भरी, मिली तोखे ज़िंदगी भरी, मिली तोखे ज़िंदगी भरी। ओ हीरन सवारन भरी, हीरन सवारन भरी, मिली तोखे ज़िंदगी भरी। छा विसरी विया थई वाइदा, छा विसरी विया थई वाइदा, पर सत्संग घड़ी अध घड़ी, पर सत्संग घड़ी अध घड़ी, मिली तोखे ज़िंदगी भरी। ओ हीरन सवारन भरी, मिली तोखे ज़िंदगी भरी। तोखे करणो हो तो छा कयो, वेठे पंहिंजी तूं मंज़िल विसारे हो। तोखे करणो हो तो छा कयो, वेठे पंहिंजी तूं मंज़िल विसारे। ॾिसी चोगो पखियड़ा न भुल तूं, मारी हर हर पियो तो अॾे निहारे। ॾिसी चोगो पखियड़ा न भुल तूं,
तो बाहिर तो बिटवी ओ भवरा माधव मालिक थई तुझे अंदर खोल दिल जी कान खोल दिल जी कान से तू दरी खोल दिल जी कान से तू दरी दिल तो गया जिंदगी भरी ओ यही रंग सहारन भरी दिल तो गया जिंदगी भरी तो ये अनमोल जीवन परमात्मा असांखे ॾिनो आहे। असां जॾहिं मोटाए ॾींदा आहियूं त कहिड़ी हालत में ॾींदा आहियूं सोचणु खपे। छा पशुनि खां बि गयल गुज़िरियल ॾींदा आहियूं असां या ओड़ी ॾींदा आहियूं ज़िंदगी जहिड़ी मालिक ॾिनी हुई। असां जॾहिं हिते ईंदा आहियूं धरतीअ ते त घणो ख़र्चु थींदो आहे कॾहिं सोचियो अथव? असां सॼी उमिरि में घणी ऑक्सीजन ग्रहण कंदा आहियूं, अखियुनि जो घणो उपयोग कंदा आहियूं, घणा स्वाद वठंदा आहियूं, घणी प्रकृतिअ जो वठंदा आहियूं, एंजॉय कंदा आहियूं। भॻवान असांजे मथां केॾो ख़र्चु कंदो आहे, हिक हिक जे मथां ख़र्चु करे मोकिलींदो आहे। वञ मनुष्य त थी घटि में घटि। कॾहिं कॾहिं पशुनि जानवरनि में बि दैवी वृत्ति ॾिठी वई आहे पर माण्हूअ में नज़र नथी अचे। कॾहिं कॾहिं ईअं ॾिठो वियो आहे कि ग्यारस जो ॾींहुं हुजे, कॾहिं कॾहिं कोई कुतो अन्न कोन खाईंदो आहे ग्यारस ॾींहुं। इहो पिछले जन्म जो का वृत्ति हुनखे कराईंदी आहे। कॾहिं कॾहिं सत्संग में किथे नाम प्रगट थी वेंदो आहे, कॾहिं कोई। ऐं महाभारत में हिकु कथा ईंदी आहे, हिकिड़ो शिकारी जंगल में शिकार करणु वियो। बरसाति जो समय मौसम हो, ॾाढी तेज बारिश वसी त हिकिड़े वण जे हेठां वीचारो वेही रहियो। उन में वण जे हेठां बचाव खेसि पियो हिनजो, पर चारो तरफ़ बरसाति ई बरसाति ऐं थधिकार बसणु लॻी। शाम जो समय उन वण ते घोंसलो हो कबूतर ऐं कबूतराणीअ जो। उहे जॾहिं वापसि आया पंहिंजे घोंसले में त छा ॾिसनि, हिकिड़ो शिकारी ॾके पियो थो सीउ में। त कबूतर पंहिंजी ज़ाल खे चयो कि असां वटि अॼु महिमान आयो आहे, असांखे इंतज़ाम करणु खपे, इन जो कुझु असां कयूं। त कबूतराणीअ पहिरीं त सुकल काठियूं जमा कयूं ऐं ॿियो कबूतर वञी करे किथां चोंच में थोरी बाहि खणी आयो, उन काठियुनि में विधनि, बाहि भरी, हुनखे गर्मी मिलण लॻी। पर वरी ॾिठनि ही बुख ते वेठो आहे, असां त हिनखे कुझु ॾेई नथा सघूं। पर कबूतर पंहिंजो पाण खे हुन में झोंके छॾियईं आग में कि मूंखे तूं खा। इहो ॾिसी करे कबूतराणी रोअण लॻी कि मां पंहिंजे पतीअ जे बिना मां बि जी करे छा कंदसि। त उन बि टपो ॾिनो। इहो ॾिसी करे पोइ हुनजे लाइ विमान अची वियो, कबूतरे लाइ विमान आयो। पर इहो ॾिसी हिन जे मन में बि प्रेरणा थी कि हिकिड़ा हे आहिनि, शिकारीअ जे मन में आयो, हिकिड़ा हे आहिनि जो जानवर थी करे हिननि देवी गुण ॾेखारिया आहिनि पंहिंजा, ऐं मां मनुष्य थी करे आसुरी गुण पियो थो ॾेखारियां। अॼु खां मां सभु छॾे ॾींदुमि। उन सभु छॾे ॾिनो, शिकार करणु ऐं झंगल में रहण लॻो, हिंसा कान्हे करणी। हिकु ॾींहुं उहो बि मरी वियो। इहे कथाऊं ॿुधाइनि थियूं कि जानवरनि में दैवी संपत्ति नज़र अचे थी, माण्हुनि में नथी अचे, छो त अनमोल जीवन जो हुननि सदुपयोग कोन कयो। आहिनि सभिनी जे अंदरि वृत्ति, देवी संपत्ति त सभिनी में आहे,
पर माण्हू अर्जित पियो थो करे आसुरी संपत्ति, जंहिंजे करे उहा उनजी दैवी संपत्ति ढकिजी थी वञे, दबजी थी वञे। श्री कृष्ण भगवान चए थो हिन संसार में आहिनि ॿई शक्तियूं। हिन लोक में केवल परलोक जी ॻाल्हि छॾे ॾियो, हिन संसार में आसुरी स्वभाव वारा माण्हू बि आहिनि, दैवी स्वभाव वारा माण्हू बि आहिनि, ऐं इहे रहंदा। जॾहिं असां कोई सुठो कमु कंदा आहियूं, दैवी संपदा वारो कोई गुण ग्रहण कंदा आहियूं, अर्जित कंदा आहियूं या धारण कंदा आहियूं, त देवताउनि खे बल मिलंदो आहे, दैवी संपत्तीअ खे बल मिलंदो आहे। पर जॾहिं माण्हू आसुरी संपदा जा गुण हासिल कंदो आहे, वधाईंदो आहे, त आसुरी संपदा जो पलड़ो भारी थी वेंदो आहे। जीअं असां ॿुधंदा हुआसीं कि जेॾीमहिल ग्रहण थींदो आहे ओॾीमहिल राहु सूर्य खे या चंद्रमा खे ॻीहंदो आहे, ॿिन्हिनि जी लड़ाई थींदी आहे। ओॾीमहिल जेको माण्हू भॼन कीर्तन थो करे, नाम सिमरन थो करे, त उनजी शक्ति चंद्रमा खे मिलंदी आहे, उनजो पलड़ो भारी थींदो आहे। पर ओॾीमहिल कोई दुराचार थो करे त उनजी शक्ति राहुअ खे मिलंदी आहे। त इन करे चवंदा आहिनि ओॾीमहिल शुभ कर्म कजनि, भॼन भाव कजे। इन कथा जो इहो ई अर्थ अथव कि आसुरी वृत्ति ऐं दैव वृत्ति वधंदी आहे या घटिजंदी आहे असांजे कर्मनि सां। हिते असां वेठा आहियूं, सत्संग था कयूं, भॼन भाव था कयूं, त इहा दैवी संपत्ति था वधायूं, असां देवताउनि जी शक्ति था वधायूं। हर कंहिंजो भोजन थींदो आहे न पंहिंजो पंहिंजो। जिते भॼन भाव थींदो आहे, भक्ति थींदी आहे, यज्ञ थींदो आहे, त देवताउनि जी देव तत्व जी शक्ति वधंदी आहे। ऐं देवता जिते हूंदा उते स्वर्ग हूंदो। हिन धरतीअ ते अगरि देवी संपत्ति वधे त स्वर्ग बि वधंदो, पर आसुरी संपत्ति वधे त नरक बि वधंदो। त को न को धरतीअ ते हिते देवी संपत्ति बि वधाईंदो आहे। पर जेॾीमहिल माण्हू आसुरी संपत्ति वधाईंदो आहे, आसुरी गुण अर्जित कंदो आहे, त असुर ॾाढा ख़ुशि थींदा आहिनि। जेके बुरियूं शक्तियूं आहिनि, मलेच्छ, उहे ॾाढा ख़ुशि थींदा आहिनि, छो त उन्हनि जो भोजन उहो आहे। ऐं देवताउनि जो भोजन आहे सात्विक वृत्ति। त असां सावधान रहूं, असां पंहिंजे जीवन में कर्म कहिड़ा पिया था कयूं। छा असां आसुरी संपदा जी सपोर्ट पिया था कयूं या दैवी संपत्ति जी सपोर्ट पिया था कयूं? पंहिंजे आचरण सां, पंहिंजे भाव सां, पंहिंजे कर्मनि सां, इहो असांखे वीचार करणो पवंदो। अगरि असां मनुष्य थी करे बि पशु थियासीं त पोइ ॾाढो पछताइणो पवंदो। भॻवान बि चवंदो ग़लती कई, तोखां त जानवर सुठा, घटि में घटि कॾहिं कॾहिं उन्हनि तो वांगुरु ईअं हरकतूं त कोन कयूं, उन्हनि खे एतिरो हो बि कोन हो। असांखे घुर्जे असां सात्विक संपत्ति, दैवी संपत्ति हासिल कयूं, पंहिंजी उहा वधायूं। श्री कृष्ण भगवान इहो चएसि थो, हे अर्जुन, हिन लोक में ॿिन्हिनि प्रकारनि जा माण्हू आहिनि, हिकिड़ा देवी प्रकृतिअ वारा, ॿिया आसुरी प्रकृतिअ वारा। मां तोखे देवी प्रकृतिअ वारनि जो त विस्तार सां ॿुधायो न। देवी शुरूअ में सभु ॿुधी चुका आहियूं। देवी संपत्तिअ वारा 26 गुण ॿुधाया भॻवान, ऐं आसुरी जा थोड़ा ई ॿुधाया हुआ। पर हाणे कृष्ण भॻवान चएसि थो, मां तोखे विस्तार सां ॿुधाईंदोमांइ आसुरी गुणनि वारा कीअं थींदा आहिनि, ताकी क्लियर थी वञे, बिल्कुलु स्पष्ट थी वञे कि केरु आसुरी संपदा वारो केरु आहे। त उहो वर्णन हाणे अचे थो हिन 7 नंबर श्लोक में। प्रवृत्तिं च निर्वृत्तिं च जनान विदु आसुरा, न शोचं न अपि च आचारः, न सत्यं तेषु विद्यते।
आसुरी स्वभाव वारे जा गुण तू मुखां ॿुध अर्जन विस्तार सां तो ॿुधाए। आसुरी स्वभाव वारा माण्हू कीअं थींदा आहिनि, केरु थींदा आहिनि। प्रवृत्तिम च निवृत्तिम च जनान न विदु आसुरा। जंहिंखे न प्रवृत्तिअ जी ख़बर हुजे न निवृत्तिअ जी ख़बर हुजे। प्रवृत्ति माना प्रवृत्त थियण, ग्रहण करण, कम करण। ऐं निवृत्ति माना त्यागण, न कर्म सां संबंधित आहे। प्रवृत्त थियण, कर्म कहिड़े कम में प्रवृत्त थियणु खपे ऐं कहिड़ो कमु न करणु खपे। इनखे चइबो आहे प्रवृत्ति ऐं निवृत्ति। कहिड़ो कमु करणु खपे ऐं कहिड़ो न करणु खपे। जंहिंखे इहा ख़बर न हुजे सो आसुर। ऐं ॾाढनि खे ख़बर कान्हे अॼु जे समय में कि मेरे को करना क्या है। अहिड़ा ॾाढा मिली वेंदा जिनखे ख़बर कान्हे, जेके कंफ्यूज़ आहिनि कि आख़िर करिणो छा आहे। उहे केवल अधिकतर माण्हू इहो ई पैदा कनि कि जेको हली रहियो आहे बसि उहो करिणो आहे। ख़ासकर अध्यात्म जे मामले में जेको माण्हू इहो थो करे कि अॼु हिते वियो, सुभाणे हुते वियो, परीहं हुते वियो, उहो पंहिंजो जीवन नष्ट पियो थो करे। छो त उहो किथे बि कोन पियो थो पहुचे, उहो कंफ्यूज़ आहे। छो त हुन वटि विवेक कान्हे। उनखे विवेक कान्हे कि मूंखे आख़िर करिणो छा आहे। उहो निर्णय नथो खणे, उहो केवल ॿियनि खे थो ॾिसे कि ॿिया छा पिया था कनि। निर्मल बाबा बि हलियो विच में तो सभु उनखे उनजो फोटो घर में रखण लॻा। त जिन जे लाइ असां चवंदा आहियूं न को ईमान न धर्म, उहो इशारो करे रहियो आहे श्री कृष्ण भॻवानु। त जंहिंजो ईमान धर्म कान्हे, कृष्ण भॻवानु उन लाइ इशारो थो करे। आसुरी संपत्तिअ जो पहिरियों लक्षण इहो अथव, जेके स्थिर कान्हनि, जेके सम्झी नथा सघनि कि असांखे छा करिणो आहे ऐं छा न करिणो आहे। माण्हू जेको न करिणो आहे उहो करे पियो थो ऐं जेको करिणो आहे उहो करे कान थो। ऐं हुनखे ख़बर देरि सां थी पए, पोइ थो करे, पर तेसि ताईं चेंज थी चुको हूंदो आहे नियम कि हाणे इहो कोन्हे करिणो। त कीअं ख़बर पए छा करिणो आहे छा न। ओशो जे लाइ ॿुधायो आहे। ओशो चयो आहे जेको कमु करण में तव्हांखे आनंद अचे उहो करिणो आहे बसि। उहो आहे प्रवृत्ति, उहो कर्तव्य, उहो ई धर्म आहे बसि। वधीक न पओ पचड़े में। जेको कमु कर, ख़ुशी या सुख न, ख़ुशी या सुख या थोरी देरि जो आनंद या तारीफ़ वारीफ़ है, इहा त आसुरी वृत्ति आहे। आसुरी वृत्तिअ वारो छा कंदो आहे, पंहिंजो स्वार्थ ॾिसंदो आहे। स्वार्थ पूरो थिए थो, थोरी तारीफ़ थिए थी, कुझु फ़ाइदो थिए थो त बसि कर इहो, प्रवृत्त थी हिन में। ऐं ॾिसे थो मुंहिंजो फ़ाइदो कुझु कोन्हे, न तारीफ़ थींदी न हाईलाइट थींदमि, छॾीस निवृत्ति, इन मां निवृत्त थी वेंदमि। इहा आसुरी प्रवृत्ति आहे। पर दैवी प्रवृत्ति इहा आहे जेको कमु करण में असांखे आनंद अचे। आनंद में ऐं सुख में फ़र्क़ु अथव, वॾो फ़र्क़ु। आनंद मतिलबु बिना कारण मन में प्रसन्नता हुजे। जेको कमु करण सां उहो मिले, बसि उहो ई करिणो आहे। ऐं ॿियो स्वामी राम सुखदास वरी चयो आहे विवेक ग्रहण कयो। विवेक किथे मिलंदो आहे? जीअं MA जी डिग्री कॉलेज में मिलंदी आहे, BA जी डिग्री कॉलेज में, स्कूल में मिलंदी आहे, ॿिए कुकिंग कोर्स जी कुकिंग कोर्स में मिलंदी आहे, म्यूज़िक जी बि डिग्री थींदी आहे, उहा हुतां मिलंदी आहे। विवेक किथां मिलंदो? बिन सत्संग विवेक न होई। इन जो मतिलबु आहे निर्णय शक्ति माना विवेक शक्ति मिलंदी आहे सत्संग मां।
पर हाणे इहो बि चवणो थो पए कि सत्संग जो माना छा, छो त सत्संग बि ॾाढा पैदा थी विया ऐं सभु दावो था कनि हमारा ही सत्संग ऊंचा है। कैसे ऊंचा है? त हिकिड़ी चवण लगी बर्तन मांजना भी मैंने यहीं से सीखा, त ऊंचा सत्संग है। त कीअं ख़बर पए? मां तो ॿुधायां, जिते सत्य हुजे बसि उहो ऊंचो सत्संग। छो त सत्संग में छा लिखल आहे? सत्य प्लस संग। त छो न इहो चयो वञे मां सत्संग में वई हुअसि, इहो त बेकार थियो डायलॉग, ॾाढो किनो करे छॾनि कूड़नि झूठनि मायुनि। पंहिंजे वञनि थियूं स्वार्थ जे लाइ, वञनि थियूं हाईलाइट थियण जे लाइ, वञनि थियूं चालाकी सिखण लाइ, वञनि थियूं बासण मलण कीअं अचनि इहो सिखण लाइ, ऐं चवनि थियूं सत्संग में गई थी। त इन खां सुठो हाणे छो न इहो चयो वञे मैं सत्य का संग करने गई थी। हाणे हिम्मत हुजेनि त चई ॾेखारनि, का माई चई ॾेखारे जलेबी कि मैं सत्य का संग करने गई थी, कौन चवंदी? चवंदी बोल तो रही हूँ सत्संग में गई थी। नहीं, सत्संग ये नहीं सुनना हमें, ये बोलो सत्य का संग करने गई थी। मां पहिरीं तो सोचींदी ही चए छा थी, सत्य का संग। अगर चई ॾिनई ग़लतीअ सां हा वही सत्य का संग करने गई थी, पोइ हिकु दफ़ो रुगो हुनखे निहारणो आहे। पाणी सक पकाइजी करे चवंदी अरे नहीं सत्संग में गई थी। छो न इहो कयो वञे? का माई अचे पुछजेसि भाई तो सत्य का संग करती है कभी? वो चवण सवलो आहे, मैं सत्संग में गई थी। वो जिंद छॾाइणा कि मुंहिंजा ऐब बुरायूं कपट चालाकी ढकिजी वेंदा, सत्संग में गई थी। न, अब ये बता सत्य का संग करने गई थी या नहीं? ऐं असां खां बि पुछे कोई तव्हां खां सत्य जो संग करण वई हुई या न? या तव्हां पाण ई चओ, कोई पुछेव केॾां वई हुई, चओसि सत्य जो संग करण, तॾहिं खुलंदी हिन जी पोल ऐं सत्संग बि प्रगट थींदो, सत्संग जो बि सही अर्थ प्रगट थींदो। जिते सत्य जो संग हुजे उन ई सत्संग मां विवेक प्रगट थींदो आहे। स्कूल वारा कोन ॾींदव विवेक, न को काई इंस्टीट्यूट, न को कोचिंग सेंटर, न को काई कंपनी विवेक ॾींदव। विवेक त ईंदो सत्संग मां, बिन सत्संग विवेक न होई। ऐं सत्संग कॾहिं मिलंदो? सचो सत्संग जंहिंमें चई सघूं सत्य का संग हो, उनमें जॾहिं राम कृपा कंदो। राम कृपा बिन सुलभ न सोई। त मूल में त आहे भगवान जी कृपा, ऐं भगवान जी कृपा सत्य खां शुरू थी करे मोक्ष ताईं वेंदी आहे। भई कृपा सत्संग ॾींदी, सत्संग सां विवेक ईंदो, विवेक सां असां में निर्णय करण जी शक्ति ईंदी कि छा करणो आहे ऐं छा न करणो आहे, कंहिंमें प्रवृत्त थियणो आहे, कंहिंखां परे रहणो आहे। जॾहिं इहा उनमें स्वार्थ न हूंदो, उनमें केवल पंहिंजे कल्याण जी भावना हूंदी ऐं परमात्मा सां मिलण जी चाहना हूंदी, उनमें असां में दैवी संपत्ति प्रगट थींदी वेंदी। उन सां असां सभु ॾाढनि माण्हुनि जो कल्याण कंदे कंदे आख़िरीअ में मुक्त थी वेंदासीं। इहो हिकु क्रम आहे। ॿिए त सभु विच में फालतू ॻाल्हियूं आहिनि। त कसोट ऐं इन जी निशानी इहा ई आहे कि आनंद, असांखे आनंद महसूसु थींदो। जलेबियुनि खे कॾहिं बि आनंद कोन थियो अथव हासिल, इहो यादि रखिजो। हुननि चेष्टा कई आहे तव्हांखे ॾेखारण जी, कितना अच्छा था न, कितना मज़ा आया न। मां हिक खे चयोमांसि कंहिंखे बि थी ॿुधाई, हीअ जेका तोसां गॾु आई आहे त तुंहिंजे सत्संग में हुई न, ॿियो मां वेठो आहियां ऐं मूंखे त ख़बर आहे न सत्संग छा थींदो आहे, त कंहिंखे थी ॿुधाई। हिननि खे आदत ई पइजी वई आहे कि जिते किथे शुरू थियणो आहे कि कितना आनंद आया ना, कितना अच्छा लग रहा था ना आज, कितना। तो ये सच में थियो है। वह मायूं आयूं मिलण त हिक त शुरू थी वई, त मां चयो हीअ तोसां गॾु हुई न हुते, त हिनखे मां कोन थी ॿुधाई ऐं मूंखे ज़रूरत कोन थी ॿुधाइण जी। मां ख़ुदि ॿियनि खे चवंदो आहियां सत्संग में आनंद आहे, त इहे छो कंदियूं आहिनि इहे? किसको बता रही हो?
तो सम्झ में ईंदो आहे कि इन्हनि खे आदत पइजी वई आहे कि को न को झांसे में अचे, को न को झांसे में अची करे मूंखे होशियारु सम्झे, उन माईअ खे होशियारु सम्झंसि भाई कि भाई ॾाढी सुठे सत्संग में वेंदी आहे जिते हिनखे आनंद ईंदो आहे ॿिए खे कोन ईंदो आहे। हीअ हिनजी जुड़ी वई आहे फ्रिक्वेंसी, उहो इहो ॿुधाइणु चाहींदियूं आहिनि। कॾहिं कॾहिं त मुंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधी करे मूंखे ई ॿुधाईंदियूं आहिनि ॾाढियूं मायूं, ॿुधनि मूंखां ऐं मूंखे ई ॿुधाईंदियूं आहिनि। इहा आसुरी प्रवृत्ति आहे। आनंद अचे असांखे, चाहे सेवा करण में आनंद अचे, चाहे सत्संग ॿुधण में आनंद अचे, कीअं बि, चाहे ध्यान में आनंद अचे, चाहे प्रकृतिअ में घुमण में आनंद अचे, कीअं बि आनंद अचे, त उहा ई प्रवृत्ति, उहो ई करणु योग्य कमु आहे। ऐं जिते असांखे दुख अचे, जेको कमु करण सां उहो आहे निवृत्ति, उनखे त्यागणु खपे। पर आसान कोन्हे इहा पहचान करणु कि कहिड़ो फल दुख ॾींदो। छो त जेॾीमहिल माण्हू दुख जा ॿिज पोखींदो आहे न, ओॾीमहिल मज़ो ईंदो आहे ॾाढो उनखे सुठो त लॻंदो आहे न। ओॾीमहिल पतो पवंदो कोन अथसि मां छा पियो थो कयां। कोई माण्हू ॿिए खे दुख ॾेई करे छा कॾहिं सुखी थी सघे थो? बिल्कुलु बि न। पर माण्हू सोचींदो आहे मां चालाकीअ सां ॿिए खे इहो ॿुधाइण में सफल थी वेंदुमि कि मां सुठो आहियां, सही आहियां, जबकि हूंदो आहे ग़लति। पोइ वरी जॾहिं दुख ईंदो अथसि पोइ रोअंदो बि आहे, भई छा मां कंहिंजो छा बिगाड़ियो, मां अकेलो छो पइजी वियुमि, न नुंहरियूं थियूं पुछनि न पुट था पुछनि, जबकि मां सभिनि सां सुठो हलियमि। हिकिड़ो सेठ आयो ओशो वटि, चयसि मुंहिंजो पुटु ऐं नुंहुं मुंहिंजे चए में कान्हनि, जबकि मां केॾो उन्हनि सां कयो आहे। त ओशो चयसि थोरो वरी खां ॿुधायो तव्हां छा कयो आहे उन्हनि सां? त चई मां उन्हनि खे हर सुविधा, सभु पैसा उनखे ॾेई छॾिया, सॼी मिल्कियत उनखे, त पुछनि मूंखे ई कोन था। त ओशो चयईंसि त तूं सम्झी थो तूं सुठो कमु कयो अथई ऐं हिन जो फल तोखे सुख मिलणु खपे। पहिरीं त इहो ॿुधाए त उन्हनि खे ॾिनई छो पैसा, सॼी मिल्कियत लाड़ प्यार छो ॾिनई? उहो जेसि ताईं जवाबु ॾिए ओशो चयईंसि ज्यादा न सोच, मूंखे ख़बर आहे, मां तो ॿुधायां छो ॾिनई। पंहिंजे अहंकार जे करे। तोखे लॻो मां हिननि खे पैसा ॾींदुमि त हीअ मुंहिंजी हमेशह चमचागिरी कंदा, हीअ मुंहिंजी इर्द गिर्द घुमंदा, या पहिरीं उन्हनि इहो कयो हूंदो तुंहिंजी चमचागिरी, तूं ख़ुशि थी वए कि हीअ बढ़िया पुटु आहे मुंहिंजे अहंकार खे वधाए थो, हीअ मुंहिंजे आॻियां में आहे त ॾीस हिनखे, हीअ चमचागिरी सुठी थो करे, ॾीस हिनखे। ऐं भ्रम पियो थो पाली मां ॾाढो वॾो कमु पियो थो कयां, मां ॾाढो महान कमु थो कयां, मां त्यागी आहियां, ॾेई छॾियो आहे। न, तो बिज अहंकार सां पोखिया अथई, पंहिंजे नंढड़े स्वार्थ सां। तो धर्म खे रखी करे कर्म कोन कयो आहे, तो पंहिंजे नंढड़े स्वार्थ खे रखी कर्म कयो आहे, उनजो फल दुख न ईंदई त बाक़ी छा ईंदई? इहो ओशो पाण पंहिंजे हिन में संस्मरण में चयो आहे। माण्हू खे पतो पवंदो कान्हे कि दुख जा बिज पियो थो पोखे या सुख जा। जेको माण्हू पंहिंजे अहंकार जे लाइ बि अगरि कंहिंखे कुझु ॾे त दुख जा ई बिज पियो थो पोखे, ऐं कंहिंखे दुख ऐं कंहिंसां पक्षपात थो करे, माना कंहिंखे दुखी पियो थो करे पंहिंजे अहंकार जे लाइ, त उनखे उहो ई रिपीट थी करे वापसि ईंदो। ओशो इहो चवंदो हो कि तव्हां ॿिए खे दुख पहुचाइण जो कुझु उपक्रम कयो आहे पंहिंजे स्वार्थ जे लाइ या अहंकार जे लाइ, ॿिए जी निंदा कयो आहे, आलोचना कयो आहे, बुराई कयो आहे, त हुनखे दुख शायदि पहुची बि वञे पर तव्हांखे बि पहुचंदो। ऐं मान लो जंहिंजी तव्हां निंदा कयव, बुराई कयव, उनखे दुख न पहुचे, थी सघे तो उहो समझदार हुजे, ज्ञानी हुजे, जागरूक हुजे, उन ते असर ई न थिए तुंहिंजे हिन दुख जो, त हुनखे त कुझु कोन थींदो,
पर तब तोखे दुख ईंदो, मथां तूं चई हू दुखी थियो ई कोन त मां छो थींदुमि, न तो त ॾिनो आहे न, पोइ हुन ताईं त कोन पहुतो, तो वटि वापसि अची वेंदो। त माण्हू खे पहिरीं त इहो सिखणु खपे कि मूंखे छा करिणो आहे ऐं छा न करिणो आहे। श्री कृष्ण भॻवानु चए थो इहा आहे आसुरी संपत्तीअ जो पहिरियों लक्षण, कि जंहिंखे ख़बर ई न हुजे कि छा करिणो आहे छा न करिणो आहे, जंहिंखे इहो विवेक न हुजे कि सही छा आहे, धर्म युक्त छा आहे, धर्म छा थो चए, उहो असुर आहे। जेको पंहिंजो स्वार्थ ऐं अहंकार रखी करे पियो थो निर्णय करे, उहो असुर आहे। त पहिरियों लक्षण इहो ई आहे कि जंहिंखे ख़बर न हुजे कि छा करिणो आहे ऐं छा न करिणो आहे। अॼु थदड़ी आहे, शीतला माता जो बि हिकु उनजो भॼन ॻायूं कि जेके आसुरी प्रवृत्तीअ वारा माण्हू आहिनि उन्हनि खे थधो कर। ठार माता ठार पंहिंजे बचन खे ठार। दैवी ऐं आसुरी, देवी आहे हीअ देवी माता, आसुर आहिनि असुर। त असुरनि खे नाश करण लाइ देवी ही आहे ऐं आसुरी संपत्तीअ खे बि नाश करण जे लाइ देवी माता अची असांजे मथां आसीसा करे, असांजे हृदय में वेहे, असांजे मन खे शीतल करे, बुद्धीअ खे शीतल करे ऐं आसुरी संपत्ति नाश करे। अॻे भिखारो थई हाणे भिखार, हे जगत जो नंढड़ो ॿार, हे देवी तो शरण तो शान, हे लख लख बच्चा पाबंद पार। ठार माता ठार पंहिंजे बचन खे ठार, ठार माता ठार पंहिंजे बचन खे ठार। अॻे भिखारो थे हाणे भिखार, हे जगत जो नंढड़ो ॿार, ठार माता ठार पंहिंजे बचन खे ठार। दान ॾींदीअ दयावान थींदीअ, ॾिठड़ा तोह सभु माफ़ कंदीअ। दान ॾींदीअ दयावान थींदीअ, ॾिठड़ा तोह चीजल माफ़ कंदीअ। हे देवी तो शरण तो शान, हे लख लख बच्चा पाबंद थदड़ी शीतला माता, इहा माता शीतल आहे। इन ॻाल्हि खे सम्झिजो। असां छा सम्झंदा आहियूं कि जेका माता निकिरंदी आहे, गर्मी ईंदी आहे या ॿी बीमारियूं थींदियूं आहिनि, उहा माता आहे। न,
छा ईअं थी सघे थो का देवी का माता ईअं हुजे प्रचंड बीमार करण वारी? न, उहा आहे उहो प्रकोप आहे, उहो कुदरत जो जेको सिस्टम थींदो आहे न, मौसम मटिजंदो आहे जेको, बरसाति खां पोइ जेको वसंत ईंदो आहे, न शरद ईंदो आहे, ऐं थधि खां पोइ बसंत ईंदो आहे, त ऋतु मटिजण जे करे प्रकृति जे हुन जे करे थोरो परिवर्तन ईंदो आहे असांजे शरीर में, त इन करे बीमार थींदो आहे माण्हू। उन बीमारीअ खां बचाइण जे लाइ देवी माता ईंदी आहे, जेका माता शीतल आहे। बुखार हुजे कंहिंखे त देवी माता खे प्रार्थना कबी आहे, हे माता हिन बचड़े जे मथां कृपा कर, ठार माता ठार। माता जो नालो आहे थदड़ी माता, शीतला माता, उहा शीतल आहे, उहा अची करे ताप दूर कंदी आहे। त हिन में डिॼण जी आवश्यकता कान्हे कि न कंदासीं त माता असांखे बीमार करे छॾींदी। बीमार कोई ॿियो पियो थो करे, उहो त रुॻो ठीकु करण लाइ ईंदी आहे। त ॾाढियूं मायुनि खे कुझु ख़बर त हूंदी कोन्हे, कुझु बि फैलाए छॾींदियूं आहिनि, हीअं न कंदे त हीअं थी वेंदी। देवीअ खां डिॼण जी ज़रूरत कान्हे, उहा शीतला माता आहे। अनेक रूपनि मां हिकु रूप हे बि आहे। तव्हांखे ख़बर आहे जेके भाॼियूं तव्हां वठंदा आहियो उहा बि हिकु देवी आहे, शाकंभरी माता। त देवियुनि जे अनेक रूपनि में ही रूप बि आहे शीतला माता, जेका असांखे शीतल, जॾहिं शरीर जो टेम्परेचर वधी वञे त हिन खे पुकार कबी आहे कि असांखे शीतल कर, थधो कर, ऐं थधो इन करे खाइबो आहे। अम चबूतरो जो